मुंहिंजो नालो इरफान अली पुट सरदार अहमद आवाण आहे। ऐं ॻोठ रहंदड़ ॻोठ कमरदीन चांडियो, ओ तालुको मोरो, डिस्ट्रिक्ट मशहूरु फिरोज़। अर्ज़ थो कयां त मुंहिंजा चाचा जेके ग़ुलाम मुस्तफ़ा, मोहम्मद अमीन ऐं मुमताज़ अली ऐं इम्तियाज़ अली, इहे मुंहिंजा चाचा जेके आहिनि उहे मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करण था चाहिनि। जॾहिं त उहो ज़मीनी केस कोर्ट सॻोरे में हलंदा आहिनि। मोरो कोर्ट में 9 एकड़ 38 गुंठा आहे, जेका उहो ख़बाइण था चाहिनि, पंहिंजे कब्ज़ो करण था चाहिनि। ऐं कोर्ट सॻोरे में दरख़्वास्त दाख़िल कई आहे 145 CRPC तहत। ऐं मुंहिंजो कमंद कायल आहे 2 एकड़, जेको हू माना दाइन था थी, उहो इंजो न आहे, असांजो आहे। इन जे करे मां कोर्ट सॻोरे में वरी दरख़्वास्त इहा दाख़िल कई। हे कोर्ट सॻोरे ही चयो आहे त जेसीं ताईं ही केस हलंदड़ आहे तेसीं ताईं का बि कार्रवाई न कई वञे। ऐं SHO PS कमरदीन चांडियो ऐं DSP खे ख़ासि हिदायत कई त जेसीं ताईं ही केस हलंदड़ आहे न को केरु कमंद खे छिले, न फ़सुलु खणे, न करे तेसीं ताईं को फाइनल फ़ैसिलो नथो अचे। वरी मुंहिंजनि चाचा न ग़ुलाम मुस्तफ़ा, मुमताज़ अली ऐं मोहम्मद अमीन PS कमरदीन चांडियो ते मुंहिंजे ख़िलाफ़ कूड़ो FIR दाख़िल कया आहे 10 तारीख़ 10/2/2026 ते। जेका ॼाण आहे त असां ॿनी ते वञी रहिया हुआसीं त असां खां साम्हूं अची करे जंहिंमें मूंखे इरफान अली, मुंहिंजो भाउ इमरान अली जेको हाई कोर्ट में ड्यूटी कंदो आहे, मुंहिंजो वालिद साहबु जेको बुज़ुर्ग आहे, ऐं मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे महबूब अली डिगारी, चइनी खे ॼाणाए करे ऐं असांखे मथां FIR दाख़िल कई वई आहे। असां पोइ अॼु 12/2/2026 ते असां ज़मानत इंटरिम बेल खणी ऐं वरी असां SHO PS कमरदीन चांडियो ऐं DSP मोरो खे कॉल कईसीं त साईं मुंहिंजा चाचा ज़ोरी मुंहिंजो कमंद था खणनि, हथियार खणी वेठा आहिनि ऐं मुंहिंजो कमंद खणण जी कोशिशि था कनि। सो महिरबानी करे इन जे ख़िलाफ़ का कानूनी कार्रवाई कई वञे ऐं इन्हनि खे कमंद खां रोकियो वञे। जेसीं ताईं फाइनल ऑर्डर कोर्ट मां नथो अचे तेसीं ताईं रोकियो वञे इन कम खे। त SHO PS कमरदीन चांडियो ऐं DSP मोरो मूंखे को बि रेस्पॉन्स न ॾिनो ऐं मूंखे चई तव्हां क्रिमिनल आहियो, तव्हां क्रिमिनल मूंखे चालू छो था कयो। त मां पंहिंजे हक़ लाइ आवाज़ उठाई त मां क्रिमिनल थी वियुसि। ऐं जेके मुंहिंजा चाचा आहिनि उहे मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो वग़ैरह कनि था या ज़मीननि ते कब्ज़ो था कनि, मुंहिंजे FIR कूड़ था कनि, उहे साफ़ सुथरा थी विया आहिनि। ऐं जॾहिं त मां पंहिंजो हक़ लाइ आवाज़ उथारियां त मां कूड़ो ऐं मां क्रिमिनल थी थो वञा। सो महिरबानी करे मां अपील थो कयां वज़ीर दाख़िला ज़ियाउल अंजार साहब, IG सिंध, DIG नवाब शाह, SSP नौशरो फिरोज़ खे ज़ोरदार अपील थो कयां त मुंहिंजे हिन मामले जे नोटिस वठनि ऐं मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे। को बि मूंखे या मुंहिंजे ॿाहिरि खे या मुंहिंजे वालिद साहब या मुंहिंजी फैमिली खे को बि नुक़सानु पहुतो जो ज़िम्मेदार मुंहिंजा चाचा हूंदा। ऐं जॾहिं त ज़मीन जा कागज़ रजिस्ट्री सभु मुंहिंजे नाले, मुंहिंजे भाउ जे नाले, मुंहिंजे वालिद साहब जे नाले आहे। ऐं उहे कागज़ पिणु मूं कोर्ट सॻोरे में पेश कया आहिनि। जॾहिं मां दाख़िल कई पिटीशन त उहो मुख़्तियारकार रेवेन्यू वारा सभु पाण ज़मीन बि ॾिसी विया, कमंद वग़ैरह सभु ॾिसी विया आहिनि।